मोज़िज़ सजणो, रांझन परमार जी तरफ़ां सलाम नमस्ते शाल क़बूल पवन। उम्मीद आहे त तव्हां तारनि में चंड जीअं हूंदा। हमदर्द यूथ वॉइस यूट्यूब चैनल ते भलीकार। अॼु तव्हांखे हिन कंडक्टर राड जे इस्तेमालु बाबति ॼाण ॾिबी ऐं इहा तमामु काराइती ॼाण आहे जेका ज़रूरु तव्हां लाइ लाभाइती साबित थींदी। पाण अक्सर घरनि लोड़नि तोड़े माल जे वाड़नि वग़ैरह खे काठी ऐं चादर जा ठहियल दरवाज़ा लॻाईंदा आहियूं ऐं उन्हनि दरवाज़नि खे लॻाइण लाइ पाण खे लोही हुकनि या लोही कुंडनि जी ज़रूरत पवे थी, जेको अक्सर पाण हिन क़िस्म जा लोहर खां ठहिराईंदा आहियूं या ठहियल वठंदा आहियूं, जेके महांगा पवंदा आहिनि पर एतिरा मज़बूत न आहिनि हूंदा। उन्हनि जी भेट में ही जेको अवां मुंहिंजे हथ में कंडक्टर राड ॾिसो था सा तमामु बहितरीनु आहे। ही तव्हांखे गैरेज ते इस्तेमालु थियल आराम सां सस्ते अघ ते मिली वेंदियूं, छो जो गैरेज वारा हिन खे पके लोह जे तौरु किलो जे हिसाब सां विकिणनि था। ही तक़रीबन गाॾियुनि जे इंजननि ऐं नंढनि अटे वारनि चकियुनि में लॻल हूंदी आहे। हूअं त ही नई 2000 खां मथे जी आहे, पर गैरेज ते इस्तेमालु थियल तव्हांखे 3 खां 400 ताईं बाआसानी मिली वेंदी, जेको लोहार जे ठहियल सरिये वारे कुंडे खां बि सस्ती पवे थी। हिन जी तमामु बहितरीनु ऐं ख़ासि ॻाल्हि इहा आहे जो हिकु त हीअ तमामु मज़बूत आहे ऐं ॿियो हिन में तव्हां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ जंहिं वक़्तु चाहियो दरवाज़ो लॻाए ऐं कढी सघो था। सिर्फ़ु नट खोलण जी देरि आहे। इत्फ़ाक़ सां जेकॾहिं तूफ़ान वग़ैरह में दरवाज़ो टुटी थो पवे या ॿियो दरवाज़ो लॻाइणु चाहियो था त तव्हांखे मुकमल थंभो पिलर डाहे दरवाज़ो कढण जी तकलीफ़ न करणी पवंदी। सिर्फ़ु ही नट खोले आसानी सां दरवाज़ो कढी ठहिराए वरी ॿीहर लॻाए सघो था। सो वीडियो ॾिसण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। ही नंढड़ी कावश तव्हांखे कीअं लॻी पंहिंजी क़ीमती राय कमेंट कजो। दिलि घुरे त चैनल खे सब्सक्राइब करियो। पंहिंजे प्यार